घोसपुर भरिसां 3 ॾींहं अॻु कचे जे दौरान इमारत थाणे जी हद जे इलाइक़े जे ॻोठ अज़ीम चाचड़ भरिसां जागीराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे खूनी तकरार तां थियल जहिड़े में हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल नूरदीन जागीराणी जी धुर तरफ़ां जंगिण थाणे ते दाख़िल करायल FIR में चाचड़ बिरादरी जे रहिस अर्ज़ मोहम्मद चाचड़ समेत केतिरनि ई माण्हुनि जा नाला ॾियण वारे अमल ख़िलाफ़ चाचड़ बिरादरी जे सवे माण्हुनि ऐं सिविल सोसाइटी पारां इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। धरणे जी अॻुवाणी रहिस अली गौर, मीर सरदार सुंदराणी, रहिस मींगल चाचड़, रहिस भाग्यो महर ऐं ॿिया करे रहिया हुआ। इन मौक़े ते मीडिया आॾो दाईंदे चयो त जहिड़ो जागीराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में थियो ऐं ॿिन्ही धुरनि ते केतिरा ई केस बि दाख़िल आहिनि। ॿिन्ही धुरनि पारां हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे हिक ॿिए जा माण्हू मारिया। असांजो कहिड़ो वास्तो हुयो जो नाक असांजो नालो केस में ॾिनो वियो आहे। असां इन अमल जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं DIG लाड़काणे खां मुतालबो करियूं था वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे धरणे सबबु पंजाब खां सिंध ॾे ईंदड़ सवें गाॾियूं बीहण सबबु केतिरनि ई मुसाफ़िरनि खे सख़्तु तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पियो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।